1960 वारे ॾहाके में आयल साई इनक़लाब ग्रीन रिवोल्यूशन जे नतीजे में मुतारिफ़ थियल नवनि ॿिजनि, कीमियाई भाणनि, ज़रई मशीनुनि, ज़रई ज़हरनि जेतोणीकि पैदावार वधाइण में निहायती अहम किरदारु अदा कयो, पर वक़्त सां गॾु ज़रई ज़हरनि जे मुसलसिल इस्तेमाल जे नतीजे में फ़सलुनि में जीतनि ऐं बीमारियुनि में क़ुव्वत मुदाफ़त घणी वधी आहे। वधंदड़ जीतनि ऐं बीमारियुनि जे मसइले ते ज़ाब्तो ज़रई ज़हरनि जे ज़रिए मुश्किल थियणु लॻो आहे। ज़रई ज़हरनि जे घणे इस्तेमाल सां माहौलियाती गदिलाहण रोज़ बरोज़ वधी रही आहे। ज़रई ज़हरनि यानी पेस्टिसाइड्स जे करे इंसाननि में कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में पिणु इज़ाफ़ो थियो आहे। इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ ज़रई साइंसदाननि पारां जीतनि ऐं बीमारियुनि जी गॾियल ज़ाब्ते वारी हिकमत अमली यानी IPM खे मुतारिफ़ करायो वियो आहे। IPM में ज़रई ज़हरनि खे जीतनि ऐं बीमारियुनि जे ज़ाब्ते लाइ आख़िरी हरबे तौरु इस्तेमालु कयो वञे थो, जॾहिं त उन खां पहिरीं बचाव वारियूं तदबीरूं अख़्तियार कयूं वञनि थियूं। IPM जा बुनियादी तौर ते 4 उसूल आहिनि, जिन जो मक़सदु आबादगारनि जे फ़सलनि खे नुक़सानु रसाईंदड़ जीतनि खां बचाइण जा गॾियल तरीक़ा ॿुधाइण ऐं भला फ़सलु उगाइण। IPM जो उसूल पहिरियों, जीतनि जी रोकथाम। जीतनि जी रोकथाम लाइ फ़सलनि में गंदगाह खे वधणु हरगिज़ न ॾिजे। बेजा यूरिया भाण जो इस्तेमालु न कजे। बिना ज़रूरत जे ज़हरनि जा फुआरा न कजे। यानी फ़सल में जहिड़े क़िस्म जो जीत हुजे उनखे कंहिं ज़रई माहिर जे मशवरे सां सुञाण करण खां पोइ ज़रूरी ज़हर जो इस्तेमालु करणु। नुक़सानकार जीत हिक फ़सल खां ॿिए फ़सल ॾांहुं ज़रई औज़ारनि जे ज़रिए पकिड़िजनि था। इन करे ज़रूरी आहे त इस्तेमालु थियल औज़ारनि जहिड़ो गोबल, राजाहर, कीन, कल्टीवेटर वग़ैरह जहिड़नि ज़रई औज़ारनि खे चङी तरह साफ़ करे उन खां पोइ हिक ज़मीन खां ॿी ज़मीन या हिक फ़सल खां ॿिए फ़सल ॾांहुं मुंतक़िल कजे। IPM जो उसूल ॿियो, जीतनि जो बचाव। नुक़सानकार जीत हर हंधि ज़मीन में हूंदा आहिनि, जिन जे नुक़सान खां बचाव लाइ बचाव वारी हिकमत अमलीअ जो सहारो वठणु घुरिजे त जीअं फ़सुल इक़्तिसादी नुक़सान खां बची सघे। फ़सलनि जी वार फेर कजे, साॻी क़िस्म जा फ़सल साॻी ज़मीन में बार बार न पोखिजनि। ॿी सूरत में जीतनि ऐं बीमारियुनि खे वाधवी जे लाइ सुठो माहौल मिले थो ऐं फ़सलनि जी पैदावार घटिजे थी। IPM जो उसूल टियों, यानी जीतनि ऐं बीमारियुनि जी जांच पड़ताल। आबादगार खे फ़सलनि ते रोज़मर्रा जे बुनियाद ते जांच पड़ताल ऐं मुआइनो करण जी ज़रूरत हुजे। यानी आबादगार खे रोज़ानो पंहिंजे फ़सल में घुमी जीतनि ऐं बीमारियुनि जी जांच पड़ताल करणु घुरिजे, जंहिंसां ई अंदाज़ो थींदो त फ़सल ते नुक़सानकार जीतनि जो हमिलो केतिरो आहे ऐं फ़सल खे नुक़सानु केतिरे क़दुरु ॾेई रहिया आहे त जीअं तकड़ी रोकथाम करे सघिजे। जीतनि ऐं बीमारियुनि जे नुक़सान खां बचण लाइ 4 बुनियादी ज़ाब्ता तजवीज़ थियल आहे, पर ईअं हरगिज़ न सम्झणु घुरिजे त किथां कंहिं विच तां फ़सल जे विच तां या ॿाहिरां कंहिं किनारे सां गुज़रण वक़्तु अंदाज़ो करे सघिबो त फ़सल में जीत केतिरी हद ते पहुतल आहिनि ऐं जंहिंजे बुनियाद ते को फ़ैसिलो करे फुहारो करे सघिबो। इन्हनि उसूलनि खां पोइ जीतनि ऐं बीमारियुनि जे ज़ाब्ते जा साइंसदाननि पारां जेके ज़ाब्ता ॿुधाया विया आहिनि उन्हनि में पहिरियों आहे बायोलॉजिकल कंट्रोल, यानी बीमारियुनि ऐं जीतनि जो हयातियाती ज़ाब्तो। हिन ज़ाब्ते हेठि ट्राइकोग्रामा जा कार्ड कमंद जे कीअनि खे ज़ाब्ते में आणण लाइ इस्तेमालु कया वञनि था। हिननि कार्डनि ते ट्राइकोग्रामा जा आना लॻल हुजनि था, जेके फ़सल में हणण खां पोइ फुटी ज़ाहिर थियनि था ऐं नुक़सानकार कीअनि खे खाई नास कनि था। निम जे ॻार जो, निम जे पाउडर जो, तमाक जे ॻार जो पिणु इस्तेमालु फुहारे तौरु फ़सलनि में कयो वञे थो त जीअं जीतनि ऐं बीमारियुनि खे ज़ाब्ते में आणे सघिजे। केमिकल कंट्रोल या ज़रई ज़हरनि ज़रिए जीतनि ऐं बीमारियुनि जो ज़ाब्तो। ज़रई ज़हरनि जे इस्तेमाल खां पहिरीं पेस्ट स्काउटिंग यानी जीतनि जी जांच पड़ताल लाज़िम तौर ते करणु घुरिजे, जंहिंजे बुनियाद ते मुनासिब फुआरा कजनि जंहिंसां माहौल में आलूदगी बि न थिए ऐं नुक़सानकार जीतनि ऐं बीमारियुनि ते ज़ाब्तो पिणु अची सघे। कल्चरल कंट्रोल यानी कल्चरल ज़ाब्तो, ज़मीन जी तैयारी करणु, फ़सलनि जी सही चूंड करणु, फ़सलनि जी वार फेर करणु, फ़सलनि जी चौधारी, हंधनि वारनि फ़सलनि जूं कतारूं हणणु वग़ैरह शामिल आहिनि। हंधनि वारनि फ़सलनि मंझां मुराद हीअ आहे त जीअं
वणनि जी चौधारी असां गेंडे जूं कतारूं या सूरजमुखी जूं कतारूं या दाणे वारनि फसलनि जहिड़ो जुअर वग़ैरह जूं कतारूं लॻाए वञूं था, जिन कतारुनि जे बिज ते पखी अचनि था ऐं उहे पखी न सिर्फ़ु अनाज चुगनि था पर साॻी वक़्तु वणनि में यानी फसल में जेके कीड़ा हुजनि था उन्हनि खे खाई नाश कनि था। अहिड़ी तरह ज़मीन जी चङी तयारी पिणु नुक़सानकार जीतनि जे हमले खे घटाइण में मददगार साबित थिए थी। फसलनि जो इंतख़ाब यानी जंहिं इलाइक़े में असां जंहिं फसल ते जीतनि जो हमिलो घटि थिए थो उहो लॻाइण सां पिणु नुक़सानकार जीतनि जे नुक़सान खां बची सघूं था। हथरादू ज़ाब्ते वारो तरीक़ो यानी फिज़िकल कंट्रोल। ज़मीन ते हर हलाए उनखे खोले छॾिजे त जीअं ज़मीन में मौजूदु जीत ज़ाहिर थियनि ऐं जीतनि खे पखी खाई नाश करे सघनि। उन सां गॾु उहे ज़ाहिर थियल जीत उस लॻण जे करे नाश थी वञनि था। अहिड़े तरीक़े सां असां हथरादू तौर ते बि जीतनि खे ख़ाली ज़मीनुनि में हर हलाए ऐं ज़ाब्ते में आणे सघूं था। IPM जो उसूल नंबर 4 जीतनि ऐं बीमारियुनि खे रोके रखणु। फसलनि ऐं भाॼियुनि में नुक़सानकार जीतनि खे रोके रखण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फंदा या जार लॻाया वञनि था, जहिड़ो फेरामोन यानी जिनसी फंदा या कीमियाई खुशबू वारा फंदा। नंबर 2 जीतनि जे चंबड़ण वारा फंदा। नंबर 3 हथ बत्तियुनि या बल्बनि वारा फंदा। फेरामोन यानी जिनसी फंदनि या कीमियाई खुशबू वारनि फंदनि में ॿिन्ही नर ऐं मादी नुक़सानकार जीतनि खे कशिश ज़रिए जार या बोतल में फासाए नाश कयो वञे थो। उहे फंदा बीठल फसलनि या वणनि ते 30 खां 40 फुटनि जे फ़ासिले ते लटकाया वञनि था। नंबर 2 जीतनि जे चंबड़ण वारा फंदा। हिन तरीक़े में बीठल फसलनि में नीरे या पीले रंग जा कार्ड लॻाया वञनि था जिन ते ग्रीस लॻल हुजे थो। जीत रंग ते कशिश ते अचनि था ऐं उन ते चंबड़ी वञनि था। नंबर 3 हथ बत्तियूं या बल्बनि वारा फंदा। राति वारे पहर में फसलनि ते पीली तेज़ रोशनी या बिलू रोशनी ज़रिए जीतनि खे कशिश करे कीमियाई दवा घासलेट या पाणी जे टब में केराए नाश कयो वञे थो। जॾहिं त फसलनि जे बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण लाइ बीमार ॿूटनि खे पाड़ां पटे साड़े नाश कयो वञे थो।